पहिरीं आऊं क़िबला साईं जिन जो शुक्र अदा करियां थो ऐं मुंहिंजे नंढे भाउ सलीम साहब जिन जो। ही जंहिं जाइ ते असीं बीठा आहियूं हिकिड़ी मुक़दस जाइ आहे, तक़रीबन पाकिस्तान जी हम असर उमिरि रखंदड़ ही दीनी मदरसो आहे जिते जा तालिब इल्म सुञाणनि पंहिंजी न सिर्फ़ु पाकिस्तान में पर दुनिया में। ऐं ही इल्मी दर्सगाह जिते हेॾे आलिमनि अॼु असांजे मुल्क पाकिस्तान जे लाइ साईं जिन जी सरबराही में दुआ ख़ैर कई आहे। यकीनन इहो ख़ैर क़यामत ताईं असांजे मुल्क में बहितरी तरक़ी ऐं शाया निशान मुस्तक़बिल जो सबबु बणिजंदो। ऐं ही हिकिड़ी उहा शइ आहे जेका जीअं सलीम साहब चयो त असांजे दुश्मन खे साम्हूं रखणु घुरिजे त असां शागिर्द हुजूं, वकील हुजूं, उस्ताद हुजूं, आलिम दीन हुजूं, ऑफिसर हुजूं, पर पाकिस्तान जे लाइ असां हिकु आहियूं ऐं इंशा अल्लाह पाकिस्तान जे हर दुश्मन सां विढ़णु वक़्तु उनजो मुक़ाबिलो करणु वक़्तु असां गॾु हूंदासीं। ऐं पाकिस्तान ते जेको बि मेरी अखि खणी ॾिसंदो यकीनन ही क़ौम, ही तबिका, ही मुक्तब फ़िक्र उन्हनि खे नाकाम कंदा। जीअं असांजे फ़ौज माज़ी में वेझे